बोल गुरु नानक देव की, बोलो श्री कारकत भगवान की। मूलेश्वर गुरन जी दरबार आ, 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 मूला गंगा जमुना हरिद्वार आ, मूला गंगा जमुना हरिद्वार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, मुखे स्वर्ग मिले कभी वठन दुसनमा, मुखे स्वर्ग मिले तभी वठन दुसनमा, ना तो मरंदे में सतगुर सांच नंद सुनमा, ना तो मरंदे में सतगुर सांच नंद सुनमा, मूला स्वर्ग खासणी है सदवार आ, मूलेश्वर घासणी सदवार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, मूला गंगा जमुना हरिद्वार आ, मूल गंगा जमुना हरिद्वार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, मिल काफी करामात मानवठा, मिले काफी करामत माना वठा, मिल सिद्धि सिद्धि तो भी मानवठा, मिल रिद्धि सिद्धि तो भी मानव वठा, मूला इंद्रपुरी भी न दरकार आ, मूला इंद्रपुरी भी न दरकार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, मूला गंगा जमुना हरिद्वार आ, मूल गंगा जमुना हरिद्वार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, थोड़े राजा जनक वारी गादी मिले, थोड़े राजा जनक वारी गादी मिले, प्रेमी लोकन जी चाहे आजादी मिले, प्रेमी लोकन जी चाहे आजादी मिले, मूला दरबार भागन जो भंडार आ, मूला दरबार भागन जो भंडार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, मूला गंगा जमुना हरिद्वार आ, मूल गंगा जमुना हरिद्वार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, मूलेश्वर गुरन जी दरबार आ, जरो नातो अथम तड़न बुझियाचे, जरो नातो अथम तेरी निभजियाचे, प्रेम पहला जजा शाल रजियाचे, प्रेम पहला जजा शाल रजियाचे, या अरदास तो दातार आ, या अरदास तो दातार तार आ, जड़ो नातो अथम तड़िन बुझियाचे, तेरो नातो अथम तेरी निभजियाचे, प्रेम पहला जजा शाल रजियाचे, प्रेम पहला जजा शाल रजियाचे, या अरदास दर तेज दातार आ, या अरदास दर
सुर गोरन जी दरबार आ मूला सुर गोरन जी दरबार आ मूला गंगा जमुना हरिद्वार आ मूल गंगा जमुना हरिद्वार आ सुर गोरन जी दरबार आ मूला सुर गोरन जी दरबार आ बोलो श्री गंगा मैया की जय। दीनन दयाल थी सदा केरे पाल दीनन दयाल थी सदा केरे पाल ओ नंगी नंग पाल वो नंगे नंगे पाल श्री कृष्ण मुरारी थी कृष्ण मुरारी थी मेरे बरदारी आए बांके बिहारी तेरे बरदारी आए बांके बिहारी सब चवन बनवारी सब चवन बनने वाली रची रस जय प्यारी थी रस जय प्यारी थी मथुरा में जायो बंद बनी आयो मथुरा में जायो सब बंद बनिया अच्छी गोकल वसायो गोकल वसायो वृंदावन गौचरी थी वन जो चारी थी द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ द्वारका जो नाथ आए नाथने ना ये भक्तन के साथ ये भक्तन के साथ चवे सृष्टि सारी थी जब सृष्टि सारी थी यशोदा जो बाल के चवन नंदलाल यशोदा जो बाल के चवन नंदलाल आए गायन जो बाल आए गायन जोगाल जीव जंत सुखकारी थी जंत सुखकारी थी देवकिया जो लाल वसुदेव क्यों कमाल देव की जो लाल वसुदेव क्यों कमाल मटे आयो पंहिंजो बाल मटे आयो पंहिंजो बाल कही लीला जय नारी थी लीला जय न्यारी ॾिनो थी गीता जो बयान सब जाने थो जहान ॾिनो गीता जो ज्ञान सब जाने तो जान पढ़े बार बुढ़ो जान बड़े बार बड़ो जान विश्व सारी जय तारी थी सारी जय तारी थी जेको धारे तो ध्यान तंहिंखे मिले भगवान जेको धारे तो ध्यान तंहिंखे मिले भगवान पाए आत्म जो ज्ञान पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उचारी थी आवेदन उचारी थी महिमा संत ने उचारी थी संत ने उचारी थी महिमा भगत ने उचारी थी भक्त ने उचारी थी भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान याद उदासी जो करे पाए पद निर्वाण बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय हरे राम हे राम राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान कृपा कने कमलापति मालिक तू मेहरबान कथा ॿुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान आस सब पूरन कंदो कारकत भगवान आस सब पूरन कंदो श्री कारकत भगवान ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ शान्ति 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 सात संगति महान पवित्र महीनो हली रहियो आहे श्री कार्तिक महात्म जो जंहिंजी कथा श्री सोजी महाराज सोनकन खे भगवान श्याम सुंदर सतभामा खे और महात्मा नागमुनि राजा
तत्व खे वर्णन करे रहिया आहिनि। काल हिन जे 18 अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। तुलसी उत्पत्तीअ जे कथा खां पोइ कारकत महीने जे प्रभाव सां कलह राक्षसाणीअ जो कीअं उद्धार थियो आहे। धर्मदत्त ब्राह्मण और कलह राक्षसाणी, जो कि धर्मदत्त ब्राह्मण नियम अनुसार कार्तिक महीनो शादी में हो, हिकिड़े ॾींहुं मंदिर में वेंदे प्रातःकाल राक्षसाणी अची करे के साम्हूं पई, जंहिंखे तुलसीअ जे जल जा छंडा हुया, तो हुनजो मन पवित्र बणिजी और पूर्व जन्म जी हुनखे अची करके समूरी ॻाल्हि यादि पई और उहा पंहिंजा कर्म धर्मदत्त ब्राह्मण जे अॻियां हथ जोड़े करके ॿुधाया त कीअं मां पूर्व जन्म में ब्राह्मणी हुअसि और पतीअ जे बुतड़ हलंदी हुअसि, जंहिंजे फलस्वरूप पति तो मूंखे छॾे वियो, मां ज़हर खाई मरियसि और ही जून भोगींदे राक्षसाणी अची करके बणी आहियां। हींअर तव्हीं मुंहिंजो कीअं बि करके उद्धार कयो। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे। 19 अध्याय में ब्राह्मण धर्मदत्त जो कलह राक्षसाणीअ खे कारकत जो अधु फल ॾेई उद्धार करण और ॿिए जन्म में राजा दशरथ जो रूप धरे उनखे राणीअ जे रूप में पाइण, सो प्रसंग हींअर 19 अध्याय में वर्णन थी रहियो आहे। बोलो श्री कारकत भगवान की जय। ब्राह्मण चो बुध कलह तू पापन में आई पुरे, वर्त नेम ऐं कर्म धर्म भागथ कन भरपुर। हरे राम। अवे की न की तो खा पाल्या वञन या वक्त पूरे ते पूरा थियन, इन करे मां अधु फल कारकत जो ॾियां तोखे पंहिंजे महिनत जो। मूंखे पक आहे इन कारकत सां थे तुंहिंजो भलो ॼाण पत सां। ये चई झल जल हथ में अदा कयो शुभ संकल्प हो मन में सदा। धन पाप परे हिन प्रेतण जा, जंहिं कष्ट सठा सब जोड़न जा। पर हाणे हिन कारकत फल सां मां करियां संकल्प थो हिन जल सां। जेको कर्म कमायो जीवन में, जेको कर्म कमायो जीवन में, ॾिया उन जो अधु फल हिन जल में, ॾिया उन जो अधु फल हिन जल में। इए चई हयो जल प्रेतण खे, इए चई हयो जल प्रेतण खे। उन कलह राक्षसाणीअ जे तन खे, उन कलह राक्षसाणीअ जे तन खे। जल लगंदे सुंदर थी वेई, जल लगंदे सुंदर थी वेई। लगे स्वर्ग संधि अप्सरा पई, लगे स्वर्ग संधि अप्सरा पई। वही प्रेतन वारी दे छुट्टी, वही प्रेतन वारी देव छुट्टी। अच्छी ब्राह्मण जे चरणन में जुटी, अच्छी ब्राह्मण जे चरणन में झुकी। कर बार बार परिणाम पई, कर बार बार परिणाम पई। वञे लख थोरा उन जाके, मञे लख थोरा उन जा पे। चयो मोट तव्हांजो कयो उपकार, कयो मोट तव्हांजो कयो उपकार। फल उन जो ॾींदो खुद करतार, फल उन जो दीदो खुद करता। मां कहिड़ी अवांजी महिमा कयां, मां कहिड़ी अवांजी महिमा कयां। ऐं चरणन में छा भेट धरिया, चरणन में छा भेट धरिया। आहे नंढड़ी मुंहिंजी हिकिड़ी ज़बान, आहे नंढड़ी मुंहिंजी हिकिड़ी जबान। पर
पर कारकत जी महिमा थी महान, परकार कत जी मैं माथी महान। ऐं सभ खां वॾो तुंहिंजो एहसान, ऐं सभ खां वॾो तुंहिंजो एहसान। मां कहिड़ी करियां मुख साण बयान, मां कहिड़ो करियां मुख साण बयान। तूं मूं लाइ आहीं ख़ुदि भॻवान, तूं मूं लाइ आई खुद भगवान। जंहिं ॾिनो आहे मूंखे अहिड़ो दान, जंहिं ॾिनो आहे मूंखे, अहिड़ो दान। जंहिं ॾिनो आहे मूंखे अहिड़ो दान। ॾिनो आहे मूंखे अहिड़ो दान। ॻाल्हियूं कंदे उन वक़्तु उबमल था विमान, बीठा अची उन जाइ ते तन जो करण सन्मान, तन जो करण सन्मान। हरे राम। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको ब्राह्मण उन कल राक्षाणीअ जे पूर्व जीवन जो वृतांत ॿुधी करके चवण लॻो त हे कल तूं त हाणे पापनि में भरी पई आहीं, पर इहा पक करे ॼाण त विर्त नेम कर्म धर्म पूॼा सिमरन इहे उहे सत्कर्म आहिनि जिन सां जीव जो भाग भलो थो थिए पियो। पर हाणे इहे तोखां पालिया वेंदा कोन, हिन प्रेतनि जे जूण में तूं कहिड़ा कर्म करे कहिड़ा करे सघंदीअ। पर हाणे मां कारकत जो अधु फल मां तोखे पंहिंजे भॼन जो सिमरन जो विर्त जो अधु फल तोखे ॾियां थो पियो। मूंखे पक आहे त कारकत महीनो अवश्य तुंहिंजी मुक्ति कंदो। जल हथ में खणी करके और धर्मदत्त शुभ संकल्प कयो, मन में प्रार्थना पे कई परमात्मा खे त हिन प्रेतण पाप जेके बि कया आहिनि जंहिं उन्हनि जो कर्म फल जूणियुनि जे द्वारा भोॻियो बि आहे, पर हाणे हिन कारकत जे अधु फल सां मां संकल्प थो कयां त हिन जल जे छंडे पवण सां हिन जो उहो कर्म रेटिजी वञे। जेको बि हिन जीवन में पाप कर्म कयो आहे और मां जेको जीवन में शुभ कर्म कयो आहे कारकत सां जो आहे उन जे अधु फल सां हिन जी मुक्ति थिए। बोलो श्री कारकत भगवान की जय। जल जी अंजलि खणी करके और इहो संकल्प करके जीअं उन ब्राह्मण परमात्मा जो ध्यान धारींदे उन प्रेतन खे वो जल जो छंडो हयूं तो जल लॻंदे ई ॼण तो सुर्ग संधी अप्सरा थी पई। उहा राक्षण वारी देह उन जी छुटी वई, प्रेत जूण मां छुटी करके और अची ब्राह्मण जे चरणनि ते किरी पई, वार वार प्रणाम करे हथ जोड़े चवण लॻी महाराज तव्हांजा लख थोरा आहिनि, कहिड़ो मां तव्हांजो गुणगान कयां, तव्हां अहिड़ो उपकार मुंहिंजे मथां कयो आहे, इन जो फल ज़रूर तव्हांखे परमात्मा ॾींदो। कारकत महीनो तो अहिड़े महिमा वारो आहे केरु उन जी महिमा वखाण करे सघे। तव्हां तो मुंहिंजे मथां इहो वॾो अहसान कयो आहे, मां पंहिंजे ज़बान सां कहिड़ो उन जो वर्णन कयां, तव्हीं तो ख़ुदि मुंहिंजे लाइ परमात्मा रूप बणिजी विया आहियो। बोलो भक्त भगवान की जय। ये ॻाल्हियूं पाण में उन्हनि ॿिन्हिनि जूं हलनि पयूं त एतिरे में कुदरत सां भगवत प्रेरणा सां आकाश मां 2 विमान लही आया, उते अची करके पहुता जिते हे 2 ॼणा बीठा हुआ और उन्हनि जो पारखदन अची करके खूब मान सम्मान पे कयो। आया पारखद तन खे वठण ख़ातिर, हासिल सुशील तन में सुंदर, अची ब्राह्मण जी सारा कई ऐं कारकत जी महिमा बि चई। चयो ब्राह्मण पत्नीअ साण हली, कया दर्शन वैकुंठ जो मां मिली। पर चो पारखदन आज्ञा तुंहिंजी, हलकी न उते थी बे कंहिंजी। क्यों ब्राह्मण पंहिंजो वचन सचो, कई पूरी उमिरि थियो की न कचो।
पोइ साण वठी घर वारीअ खे आयो वैकुंठ हो वठी प्यारीअ खे आया शान मान सां खेन वठी आया शान मान सां खेन वठी जिते विष्णुअ जी हुई सभा सुठी जिते विष्णुअ जी हुई सभा सुठी अची भगवन खे प्रणाम कयो अची भगवन खे प्रणाम कयो ॿिन्ही हथ जोड़े हिन रीत चयो ॿिन्ही हथ जोड़े रीत चयो हे नाथ शरण आया आयूं हे नाथ शरण आया आयूं वर मोक्तीअ जो था पाइण चाहियूं वर मोक्तीअ जो था पाइण चाहियूं ॿुधी वचन हुननि जा विष्णुअ चयो ॿुधी वचन हुननि जा विष्णुअ जो तवि स्वर्ग लोक में वासो कयो तवि स्वर्गलोक में वासो कयो हे ब्राह्मण थींदे राव वॾो हे ब्राह्मण थींदे राव वॾो नालो दशरथ थींदो मान वॾो नालो दशरथ थींदो मान वॾो हिन सूदियूं थींदियूं पेराणियूं हिन सूदियूं थींदियूं टेराणियूं जे गुणनि संदियूं हूंदियूं खाणियूं जे गुणनि संदियूं हूंदियूं खाणियूं हीअ कला के कई थी पर सिद्ध हीअ कला के कई थी पर सिद्ध थींदी प्यारी तोखे सभ खां वध प्यारी तोखे सभ खां वधि ॿी कौशल्या ऐं सुमित्रा ॿी कौशल्या ऐं सुमित्रा थी इंदियूं जनम ईंदियूं जनम वठी सपुत्र थी ईंदियूं ॿी कौशल्या ऐं सुमित्रा थी ॿी कौशल्या ऐं सुमित्रा थी इंदियूं जनम वठी से पवित्रा थी इंदियूं जनम वठी से पवित्रा थी मां पुत्र रूप में राम बणी मां पुत्र रूप में राम बणी अची लीला कंदुस जा तोखे वणी अची लीला कंदुस जा तोखे वणी बुध ब्राह्मण ॾाढो गद गद थियो बुधी ब्राह्मण ॾाढो गद गद थियो तन मन जी सुध बुध भुलिजी वियो 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 त्रेता में बणी राम हो पूरो कयो वचन कलह के कई थी करे बणजी वई धन धन बणजी वई धन धन भक्त थिया दर्शन करे सब 19 अध्याय कारकत जी बाकी कथा अगते उदासी बुधाए बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय हरे राम हरे राम। श्री शिवजी महाराजन चवनि था त सोनको पारखड विमान बिहारे करके उन्हनि ॿिन्हिनि खे वठण जे लाइ आया पारखड भी हुआ सील और सुशील भगवान श्री वैकुंठ जे द्वार जा द्वारपाल आहिनि 4 चइनी तरफ़नि खां सील सुशील और जय और विजय 2 पारखड 2 विमान वठी आया 2 ब्राह्मण और कलह जे उद्धार जे लाइ ब्राह्मण तो ॾाढी साराह कई कारकत जी महिमा चई पर बेनती करण लॻो त मां घरवारीअ सां गॾु हलंदुसि मुंहिंजी पत्नी बि वेठी आहे उहा बि मुंहिंजे हिन सत्कर्म में भागे भाईवार आहे नितनेम व्रत नेम पूजा प्रसाद जल सभिनी में मुंहिंजो साथ ॾींदी आहे तंहिं करके मां
उन्हीअ खे बि साण वठी हलां। पारखद चवण लॻा भई परमात्मा जी आज्ञा आहे तव्हां ॿिन्ही खे वठी हलण जी। तॾहिं ब्राह्मण चयो उहो ठीकु आहे, मुंहिंजी जॾहिं उमिरि पूरी थी हुनजी बि उमिरि पूरी थी तो वैकुंठ जो भाग भलो थींदो। ईअं चई करके बराबर उन धर्मदत्त ब्राह्मण पंहिंजी सॼी उमिरि बाक़ी बि कारकत महीनो साधियो और अंत समय में घरवारीअ सां गॾु हुन जा प्राण पखेरू विया तो ॿई ॼणा विमाननि ते चढ़ी करके और वैकुंठ में अची करके पहुता। बोलो श्री नारायण भगवान जिते खूब पारखदनि गान कयो, नाच कयो, उन्हनि जो स्वागत कयो और उते भगवान श्री विष्णु जे सभा में उन्हनि खे वठी आया। तॾहिं ब्राह्मण हथ जोड़े चवण लॻो त हे प्रभु, हे मुंहिंजी पत्नी बि आहे, हिन जो बि उद्धार थियो आहे, हाणे पंहिंजे चरणनि जी भक्तीअ जो असांखे वरदान ॾियो त जीअं असां मुक्तिअ खे प्राप्त कयूं। तॾहिं भगवान विष्णु चवण लॻो त हे प्यारा, तूं त हाणे मुक्त रूप आहे, वञी करके स्वर्ग जा सुख भोग, त्रेता युग में वॾो राजा बणजंदी, नालो थींदो दशरथ, और मां राम रूप में अची करके तुंहिंजे घर में राजमहल में जन्म वठंदुमि। बोलो सियावर रामचंद्र की। हिन सूदियूं तुंहिंजूं टे राणियूं थींदियूं, इहा कला राक्षाणी जंहिंजो तो उद्धार कयो आहे, उहा केकई नाले सां तुंहिंजी राणी प्रसिद्ध थींदी, जाकी तोखे सभ खां वधीक प्यारी हूंदी। ॿी कौशल्या और टी सुमित्रा। टिनि ॻाल्हियुनि सां खूब भपके सां तूं पंहिंजो राज माणजांइ। भगवान जा ये वचन ॿुधी करके भगवान जी लीला जी महिमा वर्णन कंदे ब्राह्मण ॾाढो गदगद थियो। वाह प्रभु, अहिड़ा मुंहिंजा भाग, तव्हांजे रूप में मूंखे पुत्र संतान प्राप्त थींदी, तव्हां जहिड़ो पुत्र ॿियो मूंखे छा खपे। कारकत जी महिमा वर्णन कंदे ब्राह्मण ॾाढो प्रसन्न थियो और वार वार भगवान खे नमस्कार करण लॻो और केतिरा वरह स्वर्ग जा सुख उन्हनि माणिया। धर्मदत्त ब्राह्मण और केकई कल्या राक्षाणीअ और त्रेता युग में भगवान जा वचन साकार थिया। दशरथ रूप में टई राणियूं उनखे प्राप्त थियूं और भगवान पाण बि अची करके राम रूप बणजी करके राजा दशरथ जे घर जन्म वरितो। बोलो भक्त भगवान की जय। सभई कारकत जे महीने जो दर्शन कंदे मुक्त थिया। हिते हिन कथा सां गॾु ई 19 अध्याय समाप्त थियो। बोलो श्री कारकत भगवान की जय। 20 अध्याय में वधिक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। श्री सूजी महाराज जन जो सोनकादिक ऋषीश्वरन के कारकत महीने जे महात्म में ब्राह्मण विष्णुदास ऐं राजा चोल जो प्रसंग वर्णन करे ॿुधाइण, जो कि 20 अध्याय में सुभाणे वर्णन थींदो। बोलो श्री कृष्ण भगवान की जय। हींअर प्रसाद भी वठो और ही भगवान जी महिमा जो शब्द भी चवायो। कर दया दातार तो डरे इंदर, कर दया दातार तो डरे इंदर, कर दया दातार तो डरे इंदर, कर दया दातार तो डरे। प्रेम जो प्याला गुरु पियंदार, प्रेम जो प्याला गुरु पियंदार, कर दया दातार तो डरे इंदर, करे रखो ते विराय अमृत, विराय अमृत स्वर्ग जहिड़ो सुख तुंहिंजे दरबार में, स्वर्ग हृदय निर्मल था थिए न द्वार में, ज्ञान गंगा में डूबियो दीदार, ज्ञान गंगा
आखने वाला भी डिठा हिन नाम जा प्यासी सदा हिन सुखी नाम जा प्यासी सदा हिन श्रद्धा भगतिय प्रेम में बदंदा रहूं श्रद्धा भगतिय प्रेम में बदंदा रहूं प्रेम जो प्यालो प्रभु पियंदा रहूं प्रेम जो करे दया दातार तो दरे इंदा रहूं करे दया दातार तो दरे मनुष्य जी दे मिलिया भजन लाए मनुष्य जी दे मिलिया भजन लाए काया दिनी करता रया शुभ कर्म लाए काया दिनी करता रया शुभ कर्म लाए रोज सत्संग मां सिख्या वठंदा रहूं रोज सत्संग मां सिख्या वठंदा प्रेम जो प्यालो प्रभु पियंदा रहूं प्रेम जो प्यालो प्रभु पियंदा कर दया दातार तो दर इंदा रहूं कर दया दातार तो दरे इंदा रहूं भगति डेरी दुनिया विसरी वने भगति डेरी दुनिया विसरी वने मोह माया मन मजान करी वने मोह माया मन मजान केरी वने सदा प्रभु जा गुण असां गाईंदा रहूं सदा प्रभु जा गुण असां गाईंदा प्रेम जो प्यालो गुरु पियंदा रहूं प्रेम जो प्यालो गुरु पियंदा रहूं कर दया दातार तो दर इंदा रहूं कर दया दातार तो दरे इंदा रहूं कर दया दातार तो दर इंदा रहूं कर दया दातार तो दरे इंदा रहूं बोलो श्री सद्गुरुदेव भगवान की जय ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष सर्वमंगलाय तनो हरि बोलो राजा रामचंद्र की जय बोलो श्री कृष्ण भगवान की जय बोलो हिंदू सनातन धर्म की जय धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सत्भावना विश्व का कल्याण बोलो हो श्री गंगा मैया की जय आयो लाल कयो झूलेलाल।